पासे वाक़िअ ॿुधाईंदा हलूं त अहमदपुर में सैयद पाड़े में ज़मीनी तकरार तां भाइटे हथां चाचो क़तल थी पियो आहे। जवाबदार राबेल शाह पिस्टल जा फायर करे चाचे अयाज शाह खे क़तल कयो आहे। इन हवाले सां राब्तो कयो अहमदपुर में आवाज़ टीवी जे रिपोर्टर अब्दुल रज़ाक कल्होड़ो सां। जी अब्दुल रज़ाक, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी अब्दुल रज़ाक, कहिड़ा अपडेट्स आहिनि? नाज़रीन, अवांखे ॿुधाईंदा हलूं त अहमदपुर में सैयद पाड़े में ज़मीनी तकरार तां भाइटे पंहिंजे चाचे खे क़तल करे छॾियो आहे। चाचे ऐं भाइटे में ज़मीनी तकरार तां तकरार हलंदड़ हो। पुलिस जो चवणु आहे त जांच कयूं पिया। हिकु दफ़ा ॿीहर सां राब्तो कयो आहे अब्दुल रज़ाक कल्होड़ो सां। जी अब्दुल रज़ाक, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, अहमदपुर सैयद पाड़े जो नौजवान 35 साल अयाज अली शाह पुट जमालुद्दीन शाह जेके पंहिंजे सॻे भाइटे राबेल शाह सरदार जो पुट आहे, उहो अहमदपुर बस स्टैंड तां जे पंहिंजो अयाज शाह काॾे कंहिं कमकार सां वञे पियो त हुन साम्हूं अॻु ॾेई करे ऐं हकुलूं करे हुनखे जेको आहे त साम्हूं मुंहं में हुनखे पिस्टल जा फेर करण खां पोइ हू फरार थी वियो आहे। जॾहिं वाक़े जो इतला मिलण खां पोइ अहमदपुर पुलिस उहा वाक़े वारे हंधि पहुती ऐं अहमदपुर पुलिस इहो ॿुधायो त हिन चाचे भाटे में ज़मीन जे मामले तां पुराणो मामिलो हलंदड़ हो, कंहिं ॾेती लेती था जंहिं मामले तां भाटे जेको आहे पंहिंजे चाचे खे पिस्टल जा फेर करे क़तल करण खां पोइ फरार थी विया। जॾहिं पुलिस जेको लाश आहे मक़तूल जो उहो पीरकोट अस्पताल में मुंतक़िल कयो। आगाह करण लाइ